अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा, अॼु पाण पढ़ंदासीं सेट बिल्डर फॉर्म अलामती नमूनो। हे बिल्कुलु आसान आहे, इहो नालो ॿुधी करे परेशान तव्हांखे न आहे थियणो। सेट खे लिखण जा बेसिकली 3 तरीक़ा हूंदा आहिनि। पहिरियां 2 तरीक़ा असां पढ़ी आया आहियूं, ठीकु आहे। जो नाहे पढ़ियल मां थोरो उन्हनि जे लाइ रिपीट थो करे वञा। पहिरियों तरीक़ो हूंदो आहे बयानी तरीक़ो, ठीकु आहे। पहिरियों कहिड़ो तरीक़ो हूंदो आहे? हाणे बयानी तरीक़ो, हे बिल्कुलु आसान आहे। ऐं ॿियों तरीक़ो हूंदो आहे जदोली तरीक़ो, जंहिंखे पाण इंग्लिश में चवंदा आहियूं टेब्यूलर फॉर्म, ठीकु आहे। हे बि तव्हांखे मां सम्झायां थो, पोइ छो जो हे ऑलरेडी तव्हांजा पढ़ियल आहिनि, पोइ पाण हिन ते डिटेल में हलूं था। ऐं बयानी खे चइबो आहे डिस्क्रिप्टिव फॉर्म, ठीकु थी वियो। हाणे बयानी ऐं जदोली ईअं सम्झो, तव्हांखे मां पहिरियों बि एग्ज़ाम्पल हिन जो ॾेई आयो आहियां। त जदोली जेको आहे नंबरनि जी सूरत में हूंदो आहे, जीअं तव्हां ॾिठो हूंदो न। बयानी तरीक़ो इहो आहे जीअं असां लिखूं बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे इहो छा आहे, असां इहो लफ़्ज़नि जी सूरत में लिखूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम ॾिसो, लफ़्ज़नि जी सूरत में लिखियोसीं, बयानु कयोसीं अखरनि जी सूरत में लिखियोसीं, इहो बयानी तरीक़ो आहे। ऐं इहा बि तव्हांखे ख़बर आहे त हिन साॻे ई बिस्मिल्लाह रहमान रहीम खे असां 786 करे बि लिखंदा आहियूं, ठीकु आहे। हे नंबरनि जी सूरत में लिखंदा आहियूं। हे इहो सेट आहे न, सिर्फ़ु तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियण जे लाइ, सम्झाइण जे लाइ चवां थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम उन साॻी शइ जो बयानी तरीक़ो आहे, ऐं 786 उन जो कहिड़ो आहे, जदोली या टेबुलर फॉर्म आहे। ईअं हर सेट खे तव्हां बयानी तरीक़े सां बि लिखी सघो था पिया, ऐं जेको आहे सो तव्हां जदोली तरीक़े सां या नंबरनि जी सूरत में लिखी सघो था पिया। मिसाल तव्हांखे मां एग्ज़ाम्पल ॾियां थो, त तव्हांखे लिखियलु हूंदो मिसाल ए बराबरि आहे 2 4 6 8 10। हाणे इहो कहिड़ो सेट आहे, तव्हां जेकॾहिं इन ते गौर कंदव, तव्हां ॾिसंदव इन जे अंदरि 2 4 6 8 10 आहिनि, ठीकु आहे। तव्हां इन ते गौर कंदव त इहे सभु जा सभु ॿधी अदद आहिनि। 2 बि ॿधी आहे, 4 बि ॿधी, 6 8 10 सभु ॿधी आहिनि। हाणे हिनखे असां लफ़्ज़नि जी सूरत में छा लिखंदासीं, चवंदासीं ए कहिड़ो सेट आहे, असां चवंदासीं सभिनी न लिखंदासीं। सभिनी तॾहिं हुजे जॾहिं अॻिते डॉट डॉट हुजे, माना ॿधी अदद पिया हलनि था। पर हिते छा आहे, 1 2 3 4 5 अॻिते बंदि थियल आहे। सो असां चवंदासीं पहिरियनि 5 ॿधी अददनि जो सेट। हाणे हे साॻियूं शयूं आहिनि बिल्कुलु। हे कहिड़ो तरीक़ो आहे, हे आहे टेब्यूलर फॉर्म, ठीकु आहे, यानी कि जदोली तरीक़ो, अंगनि वारो तरीक़ो। ऐं हे कहिड़ो आहे, डिस्क्रिप्टिव फॉर्म आहे, यानी कि बयानी तरीक़ो, ठीकु आहे। अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल वठूं था पिया। असांजो हिकिड़ो हे सेट आहे 0 1 2 3 4 5 6 डैश डैश ॾिनल आहे सोहान। हाणे असां हिन ते गौर कंदासीं त जेके नंबर 0 खां शुरू थींदा आहिनि ऐं उन्हनि में 1 2 3 4 5 6 हूंदो आहे, त इनखे पाण इंग्लिश में चवंदा आहियूं होल नंबर्स। हाणे इनखे पाण कीअं लिखंदासीं, सेट ऑफ, इंग्लिश में जेकॾहिं मां तव्हांखे सम्झायां, सेट ऑफ ऑल होल नंबर्स। हाणे हे ॿई साॻियूं शयूं आहिनि, सिर्फ़ु हे कहिड़े तरीक़े सां लिखियलु आहे, बयानी हे जेको आहे जदोली तरीक़े सां, टेब्यूलर फॉर्म नंबरनि जी सूरत में लिखियलु आहे। ऐं हे न कि उन साॻे के असां लफ़्ज़नि जी सूरत में लिखियो आहे, जीअं तव्हांखे मां हिते सम्झाया हुउमि। त हे बिस्मिल्लाह रहमान रहीम जेको आहे सो इहो कहिड़े तरीक़े सां लिखियलु आहे, बयानी तरीक़े सां। ऐं हे उन जो ई वरी छा आहे, टेब्यूलर फॉर्म आहे। हाणे इहे त हुया 2 तरीक़ा। टियों जेको तरीक़ो आहे, हे 2 असां डिस्कस करियासीं, थोरो मां उनखे रिव्यू तव्हांखे पेश कयो। टियों जेको आहे उनखे चइबो आहे सेट बिल्डर फॉर्म, ठीकु आहे। नालो मां लिखी आयो आहे अलामती नमूनो। जीअं नाले में ज़ाहिर आहे, अलामतुनि जी सूरत में असां हिनखे ज़ाहिर कंदा आहियूं। हे बि बिल्कुलु आसान आहे। हाणे कीअं थींदो, मिसाल वठूं था पिया। हाणे तव्हां वटि सेट आयो आहे ए। हाणे इहो जेको आहे सो तव्हांखे बदिलाइणो आहे। मिसाल अलामती नमूने में लिखियलु हूंदो, उनखे कीअं चेंज कबो आहे या उनखे पढ़िबो कीअं, कोडिंग थींदी आहे न, कोडिंग खे डीकोड कीअं कबो आहे, उहो हीअं ॾिसो लिखियलु हूंदो एक्स। मां पहिरियों लिखी वञा, हाणे ॾिसो हीअं लिखियलु हूंदो। हाणे तव्हांखे जेकॾहिं पढ़ियल न हूंदो, तव्हां हिनखे पढ़ी न सघंदो त हे छा लिखियलु आहे। ॾिसो जेको हे आहे न पहिरियों, हाणे इहो एक्स उते रखबी आहे जिते असांखे वैल्यू जी ख़बर न हूंदी आहे। तव्हांखे पहिरियों ई पढ़ायो आहे। हाणे हिते चए थो एक्स जॾहिं त एक्स। हाणे हिन जेका मतिलबु लकीर हूंदी आहे, इन मतिलबु छा हूंदो आहे, जॾहिं त, ठीकु आहे। एक्स जॾहिं त एक्स मेंबर आहे। हे निशानी तव्हां ऑलरेडी पढ़ी आया हो, जेका हीअं ई हीअं न लिखबी आहे, इनखे हीअं करे लिखबो आहे, ठीकु आहे, हीअं करे लिखबो आहे। त इहो छा थी वेंदो, मेंबर आहे। एक्स जॾहिं त एक्स मेंबर आहे। एन फॉर नेचुरल नंबर्स, तव्हां पढ़ी आयो। नेचुरल नंबर कहिड़ा हूंदा आहिनि, 1 2 3 4 5 जेके 1 खां शुरू थींदा आहिनि। होल नंबर्स कहिड़ा हूंदा आहिनि, जेके 0 खां शुरू थियनि। 0 असां हितां हटाए छॾींदासीं, त हाणे हितां जेकॾहिं असां डिंगी ॾियूं त हाणे हे कहिड़ा नंबर ठही वेंदा, नेचुरल नंबर्स, कुदरती अदद। चए थो एक्स जॾहिं त एक्स मेंबर आहे नेचुरल नंबर्स जो, ठीकु आहे। ऐं हे मां ए लिखी हुआ, असल में हे हीअं आहे। ऐं एक्स नंढो आहे 7 खां, ठीकु आहे।
हे ऐं जी निशानी हाणे तव्हांखे निशानी यादि करणी पवंदी हे छा जी निशानी आहे मेंबर आहे 2-3 एग्ज़ाम्पल ॾिसो तव्हांखे एतिरो हुते यादि थींदो ऐं हे जेका आहे सो छा जी निशानी आहे ऐं जी निशानी आहे ठीकु आहे ऐं हे छा जी निशानी आहे नंढो आहे ठीकु आहे जंहिं ॾे चूंब हूंदी उहो नंढो हूंदो मिसाल था वठो मां तव्हांखे हीअं जेकॾहिं लिखी ॾेखारियां तव्हां ॾिसो 5 नंढो आहे 6 खां छो जो हे चूंब जेका आहे इहा कंहिं ॾे आहे हिन ॾे आहे या वात जेकॾहिं चऊं वाव सां वात ऐं वाव सां वॾो जंहिं पासे ॾे हे वात हूंदो हे वात वांगुरु आहे न उहो अंगु वॾो हूंदो मिसाल जेकॾहिं चऊं था एक्स मिसाल था वठूं हीअं हूंदो हाणे एक्स जो मतिलबु आहे असांखे इन नंबर जी ख़बर न आहे त इहो कहिड़ो नंबर आहे असां चऊं था जेको एक्स आहे जेको बि नंबर आहे इन जी जॻह ते उहो छा थींदो चइनि खां वॾो थींदो या नंढो थींदो असां चवंदा नंढो थींदो छो जो चूंब जी निशानी एक्स ॾे आहे ऐं वात वारो जेको पासो आहे उहो कंहिं ॾे आहे चइनि ॾे आहे इन जो मतिलबु आहे 4 वॾो आहे हाणे 4 वॾो आहे त इन जो मतिलबु आहे एक्स जेको बि नंबर थींदो उहो कहिड़ो कहिड़ो थी सघे थो 3 थी सघे थो 2 थी सघे थो 1 थी सघे थो ठीकु आहे हाणे इहो हूंदो आहे अलामती नमूने सां ॿुधाइणु हाणे हिते ॾिसो चए थो एक्स जॾहिं त एक्स मेंबर आहे नेचुरल नंबर जो यानी कुदरती अददनि जो ऐं एक्स नंढो आहे 7 खां हाणे असां हिनखे बदिलाईंदासीं कीअं सिंपल असांखे सवली सिंधी में चए थो त नेचुरल नंबर जो सेट ठाहियो पर एक्स जो मतिलबु आहे को बि मेंबर उनजो मेंबर कोई बि जेको हूंदो उहो 7 खां नंढो हूंदो बसि असां कीअं ठाहींदासीं 1 2 3 4 5 6 7 न लिखंदासीं इन करे छो चए थो त जेके हिन जा मेंबर हुजणु खपेनि हिकु त नेचुरल नंबर हुजनि ऐं 7 खां नंढा हुजनि ठीकु आहे हाणे अञा तव्हां ॿियो ॾिसो तव्हांखे अञा अच्छा हाणे मां हिते ॿियो सेट लिखी वरितो आहे अलामती नमूने सां ठीकु आहे हूअं तव्हां ॾिसी हिनखे त परेशान थींदा वेंदो अलाए कहिड़ी जिननि जी ॿोली आहे हाणे ॾिसो त बिल्कुलु आसान असल में असांखे चए थो हिकिड़ो सेट ठाहियो ठीकु आहे हे सॼो फज़ूल हूंदो आहे एक्स जॾहिं त एक्स मेंबर आहे हाणे चए थो कंहिंजो मेंबर आहे ज़ेड जो हाणे ज़ेड जो मतिलबु छा हूंदो आहे इंटीजर्स ठीकु आहे इंटीजर्स तव्हांखे ख़बर आहे मां पहिरियों हिते इंटीजर जो सेट ठाहियां थो त हिते विच ते 0 हूंदो आहे हिन पासे प्लस वारा नंबर +1 +2 +3 +4 सो ऑन डॉट डॉट जो मतिलबु आहे पिया हलंदा ऐं हिन पासे वरी -1 -2 -3 ऐं सो ऑन ठीकु आहे इहे पिया हलंदा हाणे छा थो चए थो त एक्स वाए जॾहिं त वाए मेंबर आहे एक्स या वाए तव्हां ख़बर आहे जिते नंबर जी ख़बर न हूंदी आहे उते तव्हां एक्स नालो रखोसि वाए रखोसि ए रखोसि बी रखोसि तव्हांजी मर्ज़ी आहे हिते एक्स जी जॻह ते वाए रखियो अथऊं वाए जॾहिं त वाए मेंबर आहे ज़ेड जो यानी इंटीजर जो हाणे इहा त असांखे ख़बर पई त हिननि में को मेंबर हूंदो ठीकु आहे पर चए थो 5 खां नंढो हूंदो ठीकु आहे 5 खां नंढो हूंदो त असां छा कंदासीं हिते असां जेको आहे सेट ठाहींदासीं असांखे ख़बर आहे त हिन पासे ज़ीरा ॾिसो +5 हिन जो अॻियां कुझु न आहे माना +5 हिन जो मतिलबु आहे असां हितां लिखणु शुरू कंदासीं 0 +1 +2 +3 +4 हाणे हिते असां डॉट डॉट न ॾींदासीं हिते बंदि करे छॾींदासीं छो जो चए थो 5 खां नंढो 5 खां नंढा हे आहिनि अच्छा छा सिर्फ़ु इहे नंढा आहिनि हे बि त नंढा आहिनि यानी अॻिते हेॾे बि हलंदो कीअं -1 -2 -3 हाणे हेॾे अॻिते डॉट डॉट ॾेई छॾींदो ॾिसो चए थो वाए जो मतिलबु आहे हिननि मुंहिंजो कोई बि नंबर अहिड़ो हुजे असां माना अहिड़ो सेट ठाहियो जंहिंजा मेंबर छा हुजनि इंटीजर पर वाए खां नंढा 5 खां नंढा हाणे 5 खां नंढा हे सभु आहिनि अञा